अच्छा बोले बोले थकजी पई पर एहसान काॾे वञी सघे थो? समेरा परेशान न थी, हली वेंदो बबू। पर तोखे कुछ तो ॿुधायो ने त मां काॾे थो वञा? वो कल शाम से तो माथे लड़ा में मैं पप्पा रहा पप्पा रहा एहसान इच्छा थी चले निकली। मां थकी थी पई आहियां, सॼो ॾींहुं नौकरनि वांगुरु कमु करे 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 मुंहिंजी त बेख ई निकिरी वई आहे। आख़िर मां केतिरो हिन घर में नौकराणी जीअं रोटींदसि पई, कहिड़ो ॾोह कयो आहे तुंहिंजो? हिकु दफ़ो इशारे सां उथ न उथ वेह त वेह। आख़िर मां केसि ताईं हिन घर में लोड़ींदसि? कहिड़ो मूं तुंहिंजो ॾोह कयो आहे? चली थोरो सब्र कर, हाणे असांजा सुठा ॾींहं अचण वारा आहिनि, पोइ त तूं नावेड़ी जी राणी ऐं मां राजा संदुसि। सच्ची? बस थोरो सब्र कर। बस तव्हां उहो ॾींहुं करे जो हिन घर मां मुंहिंजी जान छुटे, पंहिंजो घर हुजे, पंहिंजी उमरानी हुजे, हिकु दफ़ो इशारे सां उथ उथ त उथ वेह त वेह। इंशाअल्लाह तू हिते कीअं आहे बाबा? तोखे ख़बर आहे कि तुंहिंजी मम्मी खे ख़बर पवंदी त तूं हिते आयो आहीं त तोखे मार ॾींदी ऐं मूंसां बि झेड़ो कंदी। तोखे बाबा हिते न अचणु घुरिजे। पापा मूंखे मम्मा सां न रहणो, मूंखे तव्हां सां रहणो आहे। पुट मूं तव्हांखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे त तव्हांजी कस्टडी कोर्ट तव्हांजी मम्मी जे लाइ ॾिनी आहे ऐं मां तव्हांखे पाण वटि नथो रखी सघां, पोइ बि तव्हां माली छो था अचो बार बार? हा बाबा मूंखे ख़बर आहे राजा सां। पापा मम्मी मूंखे चवंदी आहे राजा खे बि तव्हां पप्पा चयो। उहो असांजो पप्पा न आहे, तव्हां असांजा पप्पा आहियो। असांखे उन्हनि सां न आहे रहणो, असांखे तव्हां सां रहणो आहे। प्लीज़ पप्पा मूंखे ऐं दुआ खे पाण सां गॾु रहायो। मां तो साया मां तोखे घणा दफ़ा चयो त तूं हिते नहीं तो कर, तू मुंहिंजी ॻाल्हि समझी छो नथो? मां तोखे लास्ट बार वाउंटी कयां, ॿीहर हिते न अचिजांइ। सुमेरा ही त मुंहिंजो ॿार आहे, ही तुंहिंजे मार मोचड़े सां त कोन सुधरंदो, कुझु त ख़्यालु कर। मां बि इहो ई थी चवणु चाहियां त ही ॿार आहे। बाद में तव्हांखे त यादि हूंदो त हिननि ॿारनि जी कोर्ट कस्टडी मूंखे ॾिनी आहे। अगरि तूं हिननि खे वधाइण जी कोशिशि कई त मां तोखे कोन छॾींदुसि। मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿुधी छॾ, तुंहिंजो हुन सां कोई रिश्तो कोन्हे। मम्मा मूंखे तव्हां सां न रहणो, मूंखे पप्पा सां रहणो आहे। प्लीज़ पप्पा मां तव्हां सां रहंदमि। मां थी तोखे ॿुधायां त तोखे पप्पा सां रहणो आहे, मूंसां रहणो आहे। प्लीज़ मम्मा पप्पा सां रहणो आहे। प्लीज़ पप्पा हल। तोखे मूंसां रहणो आहे या पप्पा सां रहणो आहे? प्लीज़ मम्मा मां तव्हां सां न रहंदमि, मां पप्पा सां रहंदमि। हाँ प्लीज़ नवाज़
हमारे गुड्डू के सुनेगा शरीर न थी अन्या केतरो मारी नहीं बाहर के छा भला सा कर दी सा मामा प्लीज प्लीज मामा तवा मुखे न रोक्यो मुखे चंगी तरीके से खबर आ तो हिन बारन के किए रोकणो आ सुमेरा खुदा के वास्ते इतरो जुल्म सही न है ही नजलो बाहर है अदा प्लीज ने के वनी रूम में बंद क्यों ऐं इन के ये गाल समझाई छड़ो इन जो पापा सब ले मरी चुको साहब शायद केॾां ॿाहिरि वियल आहे तॾहिं दरवाज़ो बंदि आहे साहब जे फ्लैट जी तव्हां वटि ॿी चाबी आहे उहा ॾियो त मां सफ़ाई करे ॾींदुमि तव्हां बीहो त मां पहुतो अचां पुट चाबी रात सां सफ़ाई करे मूंखे मोटाए ॾींदो जी हाँ साईं सर आईडी कार्ड मुताबिक हिन जो नालो समीर भटिया है ऐं हिन जो उमिरि 40 साल आहे लाश जॾहिं अंदरि पिया वियो त सफ़ाई वारो अंदरि आयो कीअं सर ईअं थी सघे थो त फ्लैट जे इंचार्ज खां चाबी वठी सफ़ाई वारो दरवाज़ो खोलाईंदा आहिनि मौत मथे में धक लॻण सबबु थियो आहे सर मुंहिंजे अंदाज़े मुताबिक खून राति जो थिया सर हिन जो धको गुलदस्ते सां हयो वियो आहे ऐं सर गुलदस्ते जे शीशनि जा एतिरा नंढा टुकड़ा आहिनि जो हिन ते फिंगर्स जा निशान वठण मुश्किल आहे छा थो थी सघे जंहिं कमु कयो आहे उन इशारे सां कमु कयो आहे हिन गुलदस्ते जे टुकड़नि खे कलेक्ट करा शायदि को सुराग मिले जी सर पर सर गेट तां अचण वक़्तु गेट जी चकास बि कईसीं पर उतां बि कंहिं जेतिरा हिन जा निशान कोन जी हाँ सर जिब्रान साहब जो अंदाज़ो बिल्कुल सही है लगे थो कातिल को ॼाण सुञाणण वारो आहे ऐं हिन घर में चवण वारो आहे तॾहिं त दरवाज़े तां को फोर्स एंट्री जो निशान आहे इंस्पेक्टर जिब्रान उनजी चङी तरह चकास करियो मथां को सुराग मिली थो जी सर सर ये नाम को फोन लिया ये शासक है लगे तो एक कोर्ट की नोटिस है हम कुछ शक है कि इन कत्ल का सबब भी नोटिस ही थी सके तमाम का जांच सको मता को सुराग मिली पवे इंस्पेक्टर जिब्रान तवा जांच क्यों त हिन बिल्डिंग में कैमरा लगियो है सर इंस्पेक्टर जिब्रान सर
हिन जे पाड़े वारनि खां पुछां पियो त हिन सां केरु रहंदो, मथां को सोना हमें पाया। सर, फ्लैट जो इंचार्ज अची वियो आहे। छा सफ़ाई वारे खे चाबी तव्हां ॾिनी हुई? हाँ सर, सफ़ाई वारे खे चाबी मूं ॾिनी। बाक़ी सर, सफ़ाई वारो भरोसे वारो आहे ऐं काफ़ी सालनि खां हिते कमु कंदो आहे ऐं तक़रीबन सभिनी फ्लैटनि में इहो ई सफ़ाई कंदो आहे। अला कल्ह राति तव्हांखे रड़िन ऐं झेड़े जो आवाज़ हिन घर मां आयो छा? न साहब, कल्ह राति त न, पर ॿ ॾींहं अॻु में समीर जो कंहिंसां जहिड़ो थियो हुयो। कंहिंसां? उनजी घरवारी सुमेरा सां ॿारनि जी की ॻाल्हि ते जहिड़ो बेड़ो थियो। पोइ उहा फैमिली हाणे किथे आहे? सर, मुंहिंजे ख्याल में उन्हनि जी तलाक थी चुकी आहे। तलाक जी का ख़ासि वजह? जी, पाण में ॿिन्हिनि जो जहिड़ो बि थींदो हुयो ऐं हिक ॿिए ते शक बि कंदा हुआ। सर, जहिड़ा त पाण में थींदा हुआ, हू हुन ते इल्ज़ाम हणंदी हुई, हू हुन ते इल्ज़ाम हणंदो हुयो। इहे ॿ टे चकर असां ॻाल्हियूं ॿुधियूंसीं सर। सर, जॾहिं ॻाल्हि खुली त सुमेरा जो के ॿिए सां चकर हले पियो। समीर त नाइक शरीफ़ ऐं मासूम हुयो। अला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, समीर कंदो छा हुयो? सुमेरा मैडम जी दुकान ते कमु कंदो हुयो। जॾहिं खां उन्हनि जे विच में तलाक थियो आहे, तॾहिं खां पाण खे समीर साहब कैद करे छॾियो घर में। सुमेरा जो छाजो कारोबार आहे? हुननि जो सोने जो कारोबार आहे। तव्हां वटि त समीर जी घरवारी जो नंबर हूंदो, पोइ तव्हां उनखे फ़ोन छो न कयो? हा त छा सर, पर तो मुंहिंजे ख्याल में कंहिं बि फ़ोन न कयो हूंदो। मगर छो, छाजे करे? सर, केरु कंदो? हुन सिर्फ़ दी मगरूर औरत खे फ़ोन कोई बि नथो करे सघे। उनखे पंहिंजे पैसे ते ज़रूरु आहे। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त समीर जी घरवारी सुमेरा रहंदी किथे हुई ऐं किथे रहंदी आहे हाणे? बाबा छा थियो रानी तोखे? ताप सेठ छो आहे, रो छो था? ॿुधायो मूंखे छा थियो? मामा, असांखे मामी ॾाढो मारींदी आहे। पुट ज़ाहिर आहे तव्हां का ग़लती कई हूंदी तॾहिं त मम्मीअ तव्हांखे मारियो हूंदो। असां त का ग़लती कई हूंदी। बस छॾ हाणे हिन ॻाल्हि खे। मुंहिंजी ॻाल्हि कन में खोले ॿुध। मुंडा ॾिस, स्कूल वञी थो न, स्कूल खां पोइ सिधो हिते घर अचिजांइ। होॾे वञण जी का बि ज़रूरत न आहे। दुआ ॾिसनि, मुंहिंजो ख़्यालु कजांइ त हिन जी जॻह ते तोखे मार पवंदी। छा मैडम सुमेरा तव्हां आहियो? जी, मां आहियां सुमेरा। एक्सक्यूज़ मी ऑफिसर। ॿारड़ो हलो तव्हां रूम में हली वियो। छा तव्हां समीर भट्ट खे सुञाणंदा आहियो? जी हा, वो मुंहिंजो एक्स हस्बैंड आहे। पर सर तव्हां छो था पुछो? कल्ह राति हुनजो क़त्ल थी चुको आहे, हुनजी तफ़्तीश लाइ आया आहियूं। सर हुननि खां डिवोर्स वरिते मूंखे 6 महीना थिया आहिनि। मुंहिंजी त हुननि सां अहिड़ी काई बि ॻाल्हि ॿोल न आहे थी। तलाक जी का ख़ासि वजह? सर एक्चुअल ॻाल्हि इहा हुई त असां ॿिन्ही जा ख़्यालात हिक ॿिए सां न मिलंदा हुआ। ख़्यालात न मिलण जे करे असांजी लाइफ तमामु घणी डिस्टर्ब थी वई। वजह इहा ई हुई असांजे रखण जी। तव्हांजे कारोबार वधाइण में ॿुधो आहे समीर जो वॾो हथ हुयो? पर कंहिं हद ताईं हिन कारोबार खे वधाइण जे लाइ असां पंहिंजो खून पसीनो वहायो आहे, पर हिन खां वधीक महिनत मुंहिंजे भाउ एहसान कई आहे। सर समीर वो जस्ट हिकिड़ो एम्प्लॉय हुयो। अगरि ॻाल्हि एतिरी सिंपल हुई त समीर पंहिंजो हिसो छो घुरियो? शेयर हिसो पर छाजो? सर इहा ॻाल्हि त हुन मूंसां कॾहिं कई कोन हुई। छा ही नोटिस सुञाणे थी? हे असांखे समीर जे घरों मिलियो आहे, जंहिंमें साफ़ साफ़ लिखियलु आहे त हू पंहिंजे हिसे जो शेयर घुरे पियो। हिन ते तव्हांजे मामा जा दस्तख़त आहिनि, सुञाणे थी न? जी हाँ सर, इहा मुंहिंजी सही आहे। जॾहिं तव्हांजे मामा हीउ लेटर रिसीव कयो त पोइ तव्हांखे कीअं ख़बर न आहे? लेटर?
एक्सक्यूज मी सर, प्लीज़ मूंखे ॾेखारिजो। ओ सर, ही लेटर, हिन लेटर जो जवाब तो मुझे वकील अॼु या सुभाणे ॾियण वारो हुयो। सर, ही बिज़नेस असांजो परॾाॾनि खां वठी आहे। वो जो जुमो जुमो वठी अची कमु करे, छा हुनखे हिसो ॾिजे? इहा ॻाल्हि तव्हांखे सुठी न लॻी, इन तहत तव्हां समीर जो क़त्ल करे छॾियो। न सर, मूं समीर जो क़त्ल नाहे कयो। हा इसाम, जंहिं वक़्तु क़त्ल थियो उन वक़्तु तूं किथे हुई? पंहिंजे घर हुयुसि सर। ऐं तव्हां? रात 9 बजे शॉप खां मां पंहिंजे घर आई हुयसि। ठीकु आहे, जेसि ताईं ही केस कंहिं नतीजे ते न पहुचे तव्हांखे शहर खां ॿाहिरि नाहे वञणो। समीरा ख़ैर त आहे? घर में पुलिस छो आहे? तव्हां केरु? सर, मां समीरा जो मुंहिंजो राजा आहियां। मिस्टर राजा, कल्ह तव्हां किथे हुयो? पंहिंजे घर, पर तव्हां इहो छो था पुछा कयो? पुछणु असांजो कमु आहे। राजा, समीर खे कंहिं क़त्ल कयो आहे। इंस्पेक्टर जिब्रान, अचो मूं सां। समीर तलाक खां पोइ पंहिंजी महिनत जो हिसो घुरियो। इहो हिन फैमिली खे सुठो कोन लॻो, इन ते हुननि क़त्ल कराए छॾियसि। पर यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त कातिल केरु आहे? सर, किथे इहो कमु राजा जो त नाहे। जवान आहे पर पोइ बि पंहिंजी उमिरि खां वॾी ऐं 2 ॿारनि जी माउ सां शादी पियो करे। आख़िर इन जो को न को मक़सदु त ज़रूरु हूंदो। सर, हू सुमेरा न उन जी मिल्कियत खे लालची निगाह सां थो ॾिसे ऐं समीरा वारो नोटिस उनखे सुठो न लॻो हूंदो। पर सुमेरा हिन बिज़नेस जी अकेली मालिकाणी न आहे, हिन जो भाउ बि हिसेदार आहे। मूंखे लॻे थो त हीअ फैमिली कुझु असां खां लिकाए थी, छो त मामे जी हा करण ते सॼी फैमिली झटको न खाए आहे। हिकिड़ो कमु कयो, हिन फैमिली जो कचो चिठो कढो, सॼो सच साम्हूं अची वेंदो। अकेली हिन बिज़नेस जी मालिक न आहे। मूंखे डाउट आहे त वॾे में वॾो हथ सुमेरा जो आहे। हूअं त सर सॼी फैमिली सुठी आहे, पर मैडम सुमेरा जी भाॼे मूमल हुन जो घर वारो ॾाढा कंजूस ऐं पैसे जा पुजारी आहिनि। इच्छा है नजर नथी पवे हिन गिराज जा पैसा मां तुझी पखार मां कढींदुसि। जीअं मूंखे पघार मिलंदी आहे, मैडम मूंखां कमीशन घुरंदी आहे, छो त नौकिरी त मूंखे उन दी आयो आहे। ऐं मैडम सुमेरा कीअं आहे? सर, मैडम सुमेरा त ॾाढी सुठी आहे, पर हुन समीर साहब खे अलाए छो सॼो समीर साहब त हुन सां ॾाढो प्यारु कंदो हो। हीउ जेको राजा आहे न, इहो माण्हू मूंखे सही नथो लॻे साहब। तलाकशुदा ऐं 2 ॿारनि जी माउ सां को शादी कंदो आहे छा? ठीकु आहे, तूं वञी सघे थो। सर, समीर भट्टी जी पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई आहे। समीर भट्टी जो मौत मथे में धक लॻण सबबु थियो आहे। हुन जो मौत तक़रीबन 9 खां 12 जे विच में थियो आहे ऐं हुन जे जिस्म ते कोई तशद्दुद जो निशान बि न आहे। लॻे थो त कातिल कोई वॾो होशियार आहे ऐं ॼाणसुण वारो आहे। हा जिब्रान जी सर, असांखे इन शख्स जो पतो लॻाइणो पवंदो त आख़िर इहो आहे केरु जंहिं हेॾो वॾो हादसो कयो आहे।
एक्सक्यूज़ मी, मैडम सुमेरा जे गोल्ड जे कारोबार जा मैनेजर तव्हां आहियो? जी सर, ख़ैर त आहे सर। तव्हां खे मूंसां गॾु थाणे ते हलणो पवंदो। ठीकु आहे सर, मां हलां थो।